अपडेट कयूं पिया अवांखे अहम ख़बर आहे कराची में सिंध असेंबली जो इजलास थियो सूमर ॾींहुं 12 वॻे ताईं मुलतवी कयो पियो। इजलास में सिविल सर्वेंट्स तरमीमी बिल ऐं फिजिकल मेडिसिन एंड रिहेबिलिटेशन बाबत बिल मंजूर। DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास CIA टीम ऐं SHO सिंधड़ी मौतल। पुलिस जो चवण आहे त डॉक्टर शाहनवाज़ मुक़ाबले में मारिजी वियो आहे। माण्हुनि जो चवण आहे त अदालत खां मथां क़तल थियो आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो अहिड़ो चवण आहे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जेसीं ताईं जांच मुकमल न थींदी ॼाणायल ऑफिसर मौतल रहंदा। सिंध असेंबली जो इजलास सूमर ॾींहुं 12 वॻे ताईं मुलतवी कयो वियो। इजलास में सिविल सर्वेंट्स तरमीमी बिल ऐं फिजिकल मेडिसिन एंड रिहेबिलिटेशन बाबत बिल मंजूर कयो वियो। DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास CIA टीम ऐं SHO सिंधड़ी मौतल। पुलिस जो चवण आहे त डॉक्टर शाहनवाज़ मुक़ाबले में मारिजी वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया माण्हू जो चवण आहे त अदालत खां मथां क़तल थियो आहे। इहो चवण आहे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल सिंध असेंबली जो इजलास सूमर ताईं 12 वॻे ताईं मुलतवी कयो आहे। मां ॿुधाईंदो हलां त अॼु सिंध असेंबली मां तरमीमी बिल जेको आहे सिंध सर्वेट उहो मुतफ़िक़ा राय सां मंज़ूर कयो आहे। सिंध सर्वेट बिल में जेको आहे इहो ॼाणायो वियो आहे त नवां थींदड़ जेके अपॉइंटमेंट आहिनि नौकरियूं आहिनि उन्हनि जो जेको मुदो आहे पेंशन जो उहो सिर्फ़ु 20 साल ताईं हूंदो ऐं उन्हनि जी जेकी रिटायरमेंट आहे उनखां पोइ उन्हनि खे 20 सालनि खां पोइ जेको आहे उहो पैसा ॾिना वेंदा। उहो बिल जेको आहे ज़ियाउल हसन लंजार सिंध असेंबली में पेश कयो जंहिं ते बहस खां पोइ उहो अक्सरियत राय सां मंज़ूर कयो वियो आहे। ज़ियाउल हसन लंजार असेंबली में चयो आहे त अॼु खां जेके नवां अपॉइंटमेंट थींदा उन्हनि खे 20 सालनि जी पेंशन मिली वेंदी। उनखां पहिरियां जेकी पेंशन जो मुदो आहे उहो 60 साल खां रिटायरमेंट ऐं उनखां पोइ 100 साल ताईं उन्हनि जे पोयरनि खे पेंशन मिली वेंदी। पर सिंध हुकूमत पारां अॼु हिकिड़ो तरमीमी बिल पास कयो वियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ तरमीमियूं कयूं वेंदियूं यानी जेके नयूं नौकरियूं हासिलु कंदड़ माण्हू हूंदा उन्हनि खे पेंशन सिर्फ़ु 20 साल ॾिनी वेंदी ऐं उन्हनि जी जेकी पेंशन आहे उन्हनि जी पघारुनि मां गॾु कई वेंदी जेकी रिटायरमेंट खां पोइ ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त ॿाहिरि मुल्कनि में जेको कानून आहे उहो उन्हनि जी पघारुनि मां गॾु थियल जेके पैसा आहिनि उहे रिटायरमेंट खां पोइ ॾिना वेंदा आहिनि। सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त हीउ जेको पेंशन जो भार आहे सिंध हुकूमत ते पैसनि जो उहो इलाही वधीक आहे। नए तरमीमी बिल खां पोइ कानून साज़ी कई वेंदी त जेके नवां जेके अपॉइंटमेंट थींदड़ नौकरियूं पेशा माण्हू आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु 20 साल रिटायरमेंट खां पोइ पैसा ॾिना वेंदा। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।